हाणीअ मां अपडेट कयूं पिया दादू मां ब्यूरो चीफ MD मुनीर लाशारी जे रिपोर्ट मुताबिक़ त सिंधी अदबी संगत शाख मेड़ पारां महान शाइर शेख हयात जी 100वीं सालगिरह तक़रीब ऐवान सहाफ़त मेड़ ऑफिस में मल्हाई वई। शेख हयात जी 100वीं सालगिरह तक़रीब जो केक पीर ऑफ मेड़ सैयद मोहम्मद शाह सीनियर सहाफ़ी अदीब शाइर सिंधी अदबी संगत जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी आज़ाद अनवर कांजड़ो मशहूर शाइर अब्दुल मंसी शाइर अदीब काज़ी अज़ीज़ुल्लाह मैसर काज़ी लुत्फ़ुल्लाह मैसर जबरान दानिश खोसो सरमंद बिरोई सोहेल अब्बासी आज़ाद प्रेस क्लब मेयर जे सथ चेयरमैन मोहम्मद अली शेख सदर अब्दुल गनी मीरानी जनरल सेक्रेटरी गुलाम हुसैन पंवर सारंग जेतियालो न्याज़ डेपर सत्तार कलोड़ो मुजाहिद गुरड़न काटियो। उन मौक़े ते अॻवाननि खिताब कंदे चयो त शेख हयात सिंध जे माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल जो रहबर शाइर आहे। शेख हयात सदियुनि जी अहिड़ी सदा आहे जेका सदियुनि ताईं शाइरी ज़रिए गूंजंदी रहंदी। हिननि चयो त शेख हयात अज़ीम शाइर वॾो कहाणीकार ऐं मशहूर शाइर सरमंद बिरोई शेख हयात जी शाइरी तरनम में ॻाए महफ़िल खे झुमाए छॾियो।